नाज़रीन, रानीपुर पुलिस जे मुबैना तशद्दुद सबब फोत थियल नौजवान शाह मुराद बिरोही जे वारसनि पारां क़ौमी शाहरा ते लाश रखी धरणो हयो वियो। धरणे में शरीक औरतुनि पाक किताब खणी हंजू हारे रहियूं आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे रानीपुर मां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर गुलसन चांडियो। जी गुलसन। नाज़रीन, 14 ॾींहं अॻु प्यार जो परणो कंदड़ मुस्कान शेख ऐं एहसान बिरोही जे एवज़ में गिरफ़्तार थियल ॻोठ धणी बख़्श बिरोही जो रहवासी 40 साला नौजवान शाह मुराद बिरोही पुलिस जे मुबैना तशद्दुद सबब गंबड़ी गिम्स अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर नसंदे फोत थी वियो आहे। वारसनि पारां लाश रानीपुर क़ौमी शाहरा ते रखी धरणो हयो वियो आहे। वारसनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 8 ॾींहं जेको क़ौम जो वञे उनखे ॿधे वरी पैसा वठे। 5 6 हाणे केरु वञे, हर माण्हू नथो वञी सघे ऐं शरीफ़ माण्हू नथो वञी सघे। पाण ख़ुदि पाण शेख बि जली बीठा त बाबा मारियो। प्यार जो पढ़ो असांजो घर ॾिसंदो हली अथव, असांजो घर ॾिसो, असांजे घर में को ट्रपड़ ई कोन्हे, को न माल छॾियो अथनि, न पैसो छॾियो अथनि, न हंधु छॾियो अथनि, न ट्रपड़ छॾियो अथनि, का शइ न छॾियो अथनि असांजे घर में। असां रहूं किथे? असां इहो क़ुरान शरीफ़ जो फ़ैसिलो निकिड़ो वारी आहे, निकिड़ो कयो आहे, बेगुनाह अथसि। बसि हाणे इनखे गिरफ़्तार कर वठे। पुलिस तशदद निशान ज़ाहिर आहे, बीमार न हुयो, का शइ न हो, काथे बि वञे, सॼे ज़िले खैरपुर में वञे, बीमारी थियो, असां पाण खे पाण ई मारियो था। अगवा जे केस में हुयो, टेस्ट बी जे केस में, ऐं उन खां बाद में पंहिंजो ही जेको रिमांडेड हो कानूनी तरीक़े सां पंहिंजे मजिस्ट्रेट साहिब खां, उते एक्सपायर थियो। असां ॾिसूं था फर्दर जेका हूंदी असां उहा शइ कंदासीं, मतिलबु आहे। बाक़ी असांजी तरफ़ का बि मल्टी कंप्लेंट कान्हे। इल्ज़ाम बिल्कुलु बेबुनियाद आहिनि। असांजी पुलिस जी का बि कान्हे, छो त रिमांड वारो माण्हू आहे, उहो पंहिंजो जज साहिब पेश थियो आहे 2 दफ़ा। उते कॾहिं बि का शिकायत पुलिस ख़िलाफ़ कोन्हे कई, त पुलिस मल्टी कंप्लेंट कई आहे। कैमरामैन फरहान सां गॾु गुलसन चांडियो, धरती टी न्यूज़, रानीपुर।